मदीने में आयो, मक्के में आयो, कदम ज़मीन ते रखी ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम खणी आयो। उन्हीं जो नतीजो निकतो त मुजादा किसरा जे कोट जा कुंगरा चवंदा आहिनि, पर कुंगरा नंढड़ा हूंदा आहिनि। न न न हलिया दरगाह जी लाइब्रेरी मां मूं किताब कढी तोखे ॾेखारियां। कुंगरा न आम कुंगरा चइबा आहिनि। मीनार हा वॾा 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 मीनार हा जेके आसमान सां ॻाल्हियूं कंदा हुआ। 14 मीनार हा। आमना जे लाल मक्के में कदम रखियो, 14 ई मीनारा किरी पिया। माण्हू कुंगरा चवंदा आहिनि। कुंगरा ॿाराणी जा माण्हू सादा कुंगरा, ये कुंगरा न हा, मीनार हा। सवे सवे फुटनि जा वॾे वठियल हा। मुस्तफ़ा करीम जे ज़ात जा कदम लॻंदा विया, उहे मीनार किरी पिया। अड़े हबीब करीम जी ज़ात ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम आंदो। उन्हीं जे नाइब रोज़े वारे पंहिंजी जमायत खे ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स ॾिनो। भरण में ज़िक्र जी लोलिया, जिथे वञ जहालत जो दौर आहे, अॼोको नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे। पर अॼु बि मूंसां गॾिजी हल थर जे दूर दराज इलाइक़नि में मुजादा जंहिंजा सादा कपिड़ा, सादा चेहरा, ग़रीबी मिसकीनी हाल, खूहनि मां पाणी छिके छिके कढनि था, पर मग़रिब जी नमाज़ जमात सां पढ़ी या इनफरादी पढ़ी पंहिंजे घरनि में ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी लोली ॾींदा आहिनि। उन दड़नि मां आवाज़ ईंदो आहे, ख़बर पवंदी आहे त रोज़े वारे जो हिते बि फैज़ आहे। बिस्तरनि वारी जमात वई एॾे थर में, फ़क़ीरनि जे ॻोठ में। अबा छो आया हो? बाबा तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह कलमो सेखारण आया हूं। चेड़े मुन्ना तूं असांखे कलमो छा सेखारींदे? कलमो असांखे मुर्शिद उहो सेखारियो आहे जो असां त मरण खां पोइ क़बर में बि ज़िक्र पढ़ंदा आहियूं। आओ त मां तोखे पंहिंजो वाक़ियो हिकिड़ो ॿुधायां, जेको अॼु उन वाक़े जा हज़ारे माण्हू शाहिद आहिनि। मूंसां गॾिजी हल, ओट वोट जो फाड़ो मुतिया तोखे उन फ़क़ीर जी क़बर ॾेखारियां। तव्हां ॿुधो हूंदो जमा जे माण्हू, नगर पार्क जे भर में सूंदर जो ॻोठ आहे। घणनि मौलवियुनि ॾिठो बि हूंदो। उते पंहिंजो अहले सुन्नत जमात जो दरगाह जी ब्रांच मदरसो आहे। उतां जा 2 टे मौलवी हाफ़िज़ के हितां थिया आहिनि, के असांजे मदरसे मां थी विया आहिनि। उते अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे भर में हिकिड़ो ॿियो ॻोठ आहे, मुंहिंजा दोस्तो हाजी अबू बकर जो ॻोठ। उन ॻोठ जो हिकिड़ो फ़क़ीर हो, पीर सही कोट वारे जे ज़माने में। कहिड़ो ज़मानो? पीर सही हिन बादशाह जो, अल्लाह ताला हिन बादशाह खे ख़िज़री हयाती अता फरमाए। उन्हनि जो ॾाढो पीर सही कोट वारा, उन्हनि जे ज़माने में फ़क़ीर हो। उन ज़माने में मुत्तहिद मुल्क हो, हिकिड़ो मुल्क हो, यानी हिंदुस्तान पाकिस्तान गॾियल हो। फ़क़ीर हो हिकिड़ो दरवेश। हितां सिंध मां ढगा वापारे गुजरात वारे पासे विकिणंदो हो ऐं ॾेई ईंदो हो 2-2 महीना 6-6 महीना रखत ते। पोइ वरी 6-12 महीने वञी जेको टाइम हूंदो हो, फसल लहंदा हुआ, उन्हनि माण्हुनि खां वरी पैसा उगाड़े खणी ईंदो। इत्तिफ़ाक़ सां उन फ़क़ीर जी अचवंत हुई। हिकिड़ो भीलनि जो ॻोठ हो, उन भीलनि जे ॻोठ में हिन ढगा ॾिना। जंहिंमहिल पैसनि वठण जो टाइम आयो त फ़क़ीर वटि वियो, बाबा पैसा ॾियो। हा फ़क़ीर राति रहो, सुबुह तोखे पैसा ॾींदासीं। फ़क़ीर रही पियो। हिननि जी नियत ख़राब थी पई। पाण में सलाह करे राति जो फ़क़ीर खे सीर ॾेई छॾियूं ऐं सीर ॾेई फ़क़ीर खे शहीद करे। जिथे ढगा बदमाहा ढकनि जी आहुर हूंदी हुई, उन आहुर वारी जाइ ते वॾो खॾो खोटे फ़क़ीर खे उन जाइ ते पूरे मिटी वराए। 2 ॾिहाड़ा रही, 3 ॾिहाड़े लॾो खयूं हलिया विया। पोइ ॻोठी छॾे विया। फ़क़ीर महीनो कोन आयो, 1.5 महीनो कोन आयो, 2 महीना कोन आयो। माइटनि खे तशवीश थी त ही जेको 15 ॾींहंनि खां वधीक कोन रहंदो आहे, 2 महीना थी विया आहिनि कोन आयो आहे। हिन जा भाउर, हिन जा मिट माइट हितां रवाना थिया। उन तकनि ते थाननि ते जिथे ही माल विकिणंदो हो, उतां पुछा वञी कयईं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ख़बर ई कान पई पवे। मुंहिंजा अदा हिकिड़ो मेघवाड़नि जो ॻोठ हो, उतां वञी पुछा कयऊं। उन मेघवाड़नि चयो, यार असांखे ॿी त का ख़बर कान्हे का, न को फ़क़ीर जे अचण जी ख़बर आहे, न को वञण जी ख़बर आहे। पर असांजे पाड़े में भीलनि जो ॻोठ हो, उहे भील लॾे विया हुआ। पर लॾे वञण
खां बाद में उन भीलन वारे घरन वारी जाइ ते सिज लथे खां पोइ ऐं फजर जे नमाज़ जे टाइम ते जीअं पीर पादारे जा मुरीद हूल चो कंदा हन मेघवाड़ा ख़बर नहीं हूल चो कंदा हन अहिड़ो आवाज़ ज़मीन मां रोज़ ॿुधंदा हो। फ़क़ीरनि चयो असांखे हली जाइ ॾेखारियो, मुंहिंजा दादा वठी अची उन जाइ ते बीहारियऊं। सिज लथे जी नमाज़ खां बाद में अंदरों क़बर मां आवाज़ आयो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ज़ोर सां ला ज़िक्र जूं थियूं, इल्लल्लाह जी तस्बीह शुरू थी, अल्लाह जी तस्बीह शुरू थी, उन खां बाद में हू जी तस्बीह शुरू थी। फ़क़ीरनि खे यकीन थियो मुंहिंजा दा थोड़ी देर खां बाद में फ़क़ीरनि कोडरूं घुराए उहा ज़मीन खोटी 2 महीननि खां पोइ ताज़ो लाश फ़क़ीर जो निकितो। उन्हीं जो उतां गुजरात जे इलाइक़े मां लाश खणी पंहिंजे ॻोठ में अची दफ़न कयूं। शुरू में दफ़न करण खां बाद में केतिरा ॾहाड़ा इते बि पंहिंजे इलाइक़े में सूदर वारे ॻोठ जे भर में उन फ़क़ीर जे क़बर मां केतिरा ॾहाड़नि जा ॾहाड़ा ज़िक्र ईंदो रहियो। फ़क़ीरनि चयो तव्हां तबलीग करे असांखे ला इलाहा कहिड़ी सेखारण आया हो, असांखे त सुठी ला इलाहा इल्लल्लाह जी मुर्शिद वटां पियल आहे। अहिड़ो असां ज़िक्र कंदा आहियूं त जेरो आयो ज़िक्र कंदा, पर मरण खां पोइ बि असांजे क़बर मां ज़िक्र जो आवाज़ ईंदो। अफ़सोस न आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुवाहिद जमात खे, तौहीद वारी जमात खे, आशिक़ रसूल जमात खे, अल्लाह जे नाले खे बुलंद करण वारी जमात खे, अल्लाह जे ज़ात बाबरकात जे वहदानियत जे नारे हणण वारी जमात खे बिदअती चयो वञे, मुशरिक चयो वञे। अड़े बिदअत जी पाड़ त हिन मुल्क में जा पीसे रोज़े वारे पटी। मौलवी गुलाम मुस्तफ़ा कासमी देवबंदन जो वॾो मौलवी थी गुज़रियो आहे, ॿेर वारे जो बि उस्ताद हो, वॾे खां वॾो हिननि जो पीर हो ॿेर शरीफ़ वारो। उन ॿेर वारे जो बि उस्ताद हो गुलाम मुस्तफ़ा कासमी। उन गुलाम मुस्तफ़ा कासमी जो मज़मून लिखियो पियो आहे, अचो मां तव्हांखे ॾेखारियां। लिखे थो त जीअं हिंदुस्तान जे उभरंदे इलाइक़े में इमाम रब्बानी सुन्नत खे जीआरियो, उन साॻे तरीक़े से हिन सिंध जे इलाइक़े में हज़रत मोहम्मद राशिद सुन्नत खे जीआरियो। ऐं अहिड़ो पीर साईं मोहम्मद राशिद सुन्नत पाक खे जीआरियो जो अहिड़ो मिसाल मिली नथो सघे पियो। अॻिते हली गुलाम मुस्तफ़ा कासमी इहे लफ़्ज़ बि लिखिया आहिनि त अल्लाह जे फज़ल सां रोज़े धणी जे इलाइक़े में पैदा थियो, उन इलाइक़े में अक्सर हुकूमत शीयनि जी ही, शिया उन मुल्क में रहंदा हुआ। चए थो अल्लाह साईं रोज़े वारे खे मोकिलियो, जेकॾहिं रोज़े वारो उन ज़माने में न अचे हा त पूरी सिंध सुन्ननि खां ख़ाली हुजे हा, हिकिड़ो सुन्नी दाग लाइ बि कोन मिले हा, सभु शिया थी वञनि हा। पर इहो मर्द मैदान में नथो जे रसूलुल्लाह जे सुन्नत खे ज़िंदा करियो ऐं इन वॾी हिकिड़ी बिदअत जो मुक़ाबिलो करे रसूलुल्लाह जी सुन्नतुनि खे क़यामत या आबाद फरमाए छॾियो। वरी दरगाहूं ॿियो बि ॾिसो, असां कंहिं दरगाह जा मुखालिफ़ न आहियूं, असां सभिनि जो एतिराम कंदा। मिठाई आहे असांजे अखियुनि जो नूर आहे, कलंदर शहबाज़ आहे असांजे सिर जो ताज आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हज़रत मखदूम सरवर नूह आहे, असांखे उनजे लाइ एतिराम आहे। हज़रत गौसल आलमीन आहे मुल्तान शरीफ़ वारो, उन्हनि जे लाइ असांखे एतिराम आहे। जीलानी सजादा नशीन सिंध में पखड़िया पिया आहिनि, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। कंहिं बि गादीअ जे लाइ असांजे दिलि में को हसद कोन्हे, सभई असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। पर मुंहिंजा अदा अॼु 200 साल गुज़रण खां बाद में भी हज़रत पीर साईं रोज़े वारे जे दरगाह शरीफ़ ते ला इलाहा इल्लल्लाह जी साॻी लोली लॻी पई आहे। 5 वक़्त अज़ान आहे, 5 वक़्त बाजमात नमाज़ आहे, 2 वक़्त ज़िक्र आहे, क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो ज़िक्र हली रहियो आहे। ऐं इहो मदरसो फैलाए रहियो आहे जो पूरी सिंध हिंद पंजाब ताईं इन जूं बिराजूं आहिनि, जिथे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे ज़िक्र जी तवार लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्त इन खां वधीक ॿी कहिड़ी करामत हुजे, वॾे खां वॾी करामत कहिड़ी आहे? अल इस्तिक़ामत फ़ौक़ल करामत। को उॾरी ॾेखारे
को डंडे में खीर कढी ॾेखारे, को पीर सिंह जो साईं वॾो क़ाबिल आहे। छा कई जे भक्त जो कूंडो घोटे वेठासीं, साईं मथो आयो, साईं जे ॾाॾे खे चयोसीं साईं हे भंग था पीअनि, ॾाॾे खे साईं पोटे ते कावड़ आई, हाणे भंग थो पीए, न क़िबला हे खीर आहे, खणी जो साफ़ो लाहे त भंग मां खीर। असांजो उहो पीर कोन्हे जेको भंग मां खीर करे, असांजो उहो पीर आहे जेको बेदीन खे पीर करे। भंग मां खीर करण वारा ॿिया पीर वञी कोन, असांजो पीर उहो आहे जो मुंहिंजा दोस्त रोज़े वारे जी जंहिं ते नज़र थी पवे, ख़ुदा जो कसम आहे उनखे रंगे छॾे। हिकिड़ी ॻाल्हि दिलि में अची वई आहे, दिलि चवे थी तोखे ॿुधाईंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या थका कंदा आहियो न, कॾहिं थक भाओ सुबुह, इहो बि कूड़ आहे, सुबुह ताईं कीअं बस मिड़ई हलंदि कलाक 15 मिंट में दुआ था करूं। दोस्तो साईं मुर्सा मोला बस वेठो आहे, घर में हिकिड़ी जॻह आहे जंहिंजो नालो आहे छांदड़, फ़क़ीर जी बि ॾिठल आहे। छांदड़ अॻे ई छांदड़, हाणे आ छांदड़ शरीफ। सुभान अल्लाह त करे, मज़ो न आयो, मज़ो न आयो, दिलि खोले करे। और मुंहिंजा दोस्तो अदीजो, उन छांदड़ में हिकिड़ो बलोच लगारी रहंदो हो, माल चारींदो हो, ढगा मुंहिंजा दोस्त चारींदो हो, मेहूं चारींदो हो, गऊं चारींदो हो, बकरियूं चारींदो हो। मुल्क खुलियल हूंदा हा, ब्रेड जो ज़मानो कोन हो। हिकिड़े दिहाड़े वो फ़क़ीर साहब पंहिंजी कुहाड़ी कुल्हे ते खयूं, बरोच के नमूने सां माल बीठो थो चारे। हाणे इहो उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में सिंध में मदद ख़ान पठान ईंदो हो, घोड़नि जा कटक काहे ईंदो हो, उठनि जा ॻोठ फुरियूं, माल मिल्कत फुरियूं हलियो वेंदो। माण्हू सिंध जा ग़रीब पुछंदा कोन हा, चवंदा असांखे जीअं दान खपे, माल फुर त फुरे। मदद ख़ान तपाए खई ज़मीन। मुंहिंजा दोस्त अदीज़ो फ़क़ीर साहब बीठो आहे, माल बीठो चारे, मुल्क में मदद ख़ान जो ख़ौफ़ हुजे। हेॾो ओचितो हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद का दावत वठो, पंहिंजे जमायत सां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा पिया अचनि। पाण उन टाइम ते महरी मुबारक ते सुवार हा, पुठियां ख़लीफ़ा जमायत फ़क़ीर के उठनि ते हा, के घोड़नि ते हा, सवे ख़ल्क़ पुठियां लॻल हुई। जंहिंमहिल उन फ़क़ीर लगारी जे वेझो आया, तंहिंमहिल फ़क़ीर खे ख़्यालु थियो त ही मदद ख़ान पठान आहे, फुर नथो अचे। जागो था, समझो था, उनजे ज़हन में जो वीचारणे जे वेठल ही ॻाल्हि हुआ। दिलि में चयईं भली हिन सां 200 माण्हू हुजनि, भली हिन सां हथियार हुजनि, ॻोठ फुरींदो थो अचे, मां हिनखे धगा फुरण कोन ॾींदुसि, विढ़ंदुसि, मरंदुसि, मारे मूंखे पोइ माल काहे वञे। जहिड़ो आहियां त जहिड़े हूंदे माल कहण कोन ॾींदोसांसि। यकदमि जुती लाथई, जुती लाहे परे उछियईं, चादर ॿधई, संदरो ॿधी, बाहूं कुंजे, वर खणी, कुहाड़ी खणी, पीर साईं सरदार जंहिंजो साम्हूं महरी पे आयो, ओॾे ड्रोड़ कई, इहो मदद ख़ान आहे, इन्ही खे वञी हणा अॻ में, पोइ भली मूंखे मारन, पर इन्हनि जे वॾे खे त ज़ख़्मी कया या मारे विझा। अब मुसीबत खपे या न खपे? ॾाढे त ॻाल्हायो, छा चवंदा हो, हिमत मर्दा ऐं बेहिमत बंदा बेज़ार खुदा। हुनजो हिमत क्या बसि ईअं चप भीड़े मुंहिंजा कुहाड़ी खणी ड्रोड़ कयईं। हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ु कयो, क़ुर्बान वञा, ॼट अलाए कहिड़े ख़्याल में आ, कुहाड़ी खई थो अचे ऐं अचे बि साईं जन ते थो। निगाहे वली में ये तासीर देखी
बदलती हजारों की तकदीर देखी। मुझे कामिल मुर्शिद रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ओ खलीफो छजो से मां जाना तयो जाने कि बला नुक़सान कंदो। पाण फरमाईंदा को नुक़सान को न कंदो, जीअं जो वेझो आयो पाण पंहिंजी फैज़ वारी नज़र मुबारक जो हुन ते उछलायूं त हमरा जूं टंगूं निकिरियूं, काॾे वई कुहाड़ी त काॾे वई ज्वामी, पहको ॾेई पट ते वञी किरियो, ईअं पियो फतके जीअं पाणीअ मां ताज़ी मच्छी ॿाहिरि उछलाइबी आहे, फतकंदी आहे। काॾे वई कुहाड़ी, काॾे वई कावड़, काॾे वियो गुस्सो, हमरा वञी पाह करे किरियो, अखियुनि मां नार वहनि पिया, ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जारी थियो। ख़लीफ़ो सोई शरीफ़ वारो गॾु हो, हज़रत जीलानी बादशाह रहमतुल्लाह अलैह। पाण ख़लीफ़े साहब ने निहारे चवनि था, ख़लीफ़ा साहब जी क़िबला। पाण फरमाइनि था, शिकार असांजो आहे, सीर तूं विझेसि। छा फरमायो? शिकार हाणे थकिजी पियो ॻाल्हायो। छा फरमायो? शिकार असांजो आहे, पर शिकार अञा जहिड़ो आहे, सीर पवंदी, सीर तूं विझीसि। मतिलबु इहो हो त मुंहिंजो फैज़ त आहे, पर बैयत तूं करीसि, मां तोखे इजाज़त थो ॾियां, तूं हिनखे पंहिंजी ख़िलाफ़त में शामिल कर। मुर्शिद जो हुकुम थियो, ख़लीफ़े साहब हुनखे बोजादा मुरीदी में शामिल फरमायो। पर हुन ते मुंहिंजे रोज़े धणी रहमतुल्लाह जो अहिड़ो असरु थियो, उहो लिगारी बरोच जेको मुजादा माल चारींदो हो, उहो पीर बणिजी वियो। हलंदो हो त पुठियो सवे घोड़ा हूंदा हुआ, सवे उठ हूंदा हुआ, राज ईंदा हुआ। इलाइक़े जे पीरनि जे पुठियां एतिरी ख़ल्क़ कान हुई जेतिरी सोई वारे जे ख़लीफ़े जे पुठियां ख़ल्क़ हूंदी। पर हिकिड़ी हुनजी आदत हुई, हिकिड़ी कहिड़ी? पंध हले, घोड़े ते हले, उठ ते हले, कीअं बि हले, पर बाह हीअं कंदो हलंदो हो। पैदल हले त बि बाह हीअं कंदो हले, जे घोड़े ते चढ़े त बि बाह हीअं कंदो हले। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, माण्हू चवंदा क़िबला इहो छा थो करी? आखिर क्या करा, अपने मुर्शिद भूरल को मैं इन्हीं रंग च देखा। तेसई सरदार उठ ते सवार आहे न, महरी ते जो सवार आहे, रोज़े वारे जो उठ मुबारक, वो महरी हीअं जो कंदो पे आयो त हुनजे दिमाग़ में हो नक्शो वेहिजी वियो, उहो ज़िंदगी भर न विसरियो। मूंखे अब्दुल्ला फ़कीर मरहूम ॿुधायो, अल्लाह ताला हुनखे गरी के रहमत फरमाए। अब्दुल्ला फ़कीर फरमाए त मुफ़्ती साहब, हुन फ़कीर जी ज़िंदगी में त इहा हालत हुई, पर मशहूर इहा त मरी वियो त कफ़न खां ॿाहिरि असे। मशहूर ॻाल्हि आहे, मुर्शा मरी वियो, मरण खां पोइ बि हुनजी बाह मथे। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे त चओ सुभान अल्लाह। मूंखे ॿुधाए अहिड़ो फैज़ कंहिंजो थी सघे थो। इहो कामिल मुंहिंजो मुर्शिद हज़रत महबूब रोज़े वारो हो, जंहिं लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना, इन जे मथां मुकमिल अमल करे ॾेखारियो। हबीब जे सुन्नतुनि ते अहिड़ो अमल कयो रोज़े वारे, उन नक्शे खे अहिड़ो चिटियईं जो पाण फना फिल्लाह फना फिर रसूल थी चुका हा। सदुन सूरत, सदुन सीरत, सदुन चेहरो, सदुन उथण, सदुन वेहणो बिल्कुलु नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो नक्शो हो। अॼु ताईं उनजो फैज़ आहे, मुंहिंजो त ईमान आहे, क़यामत ताईं फैज़ हलंदो रहंदो। छा ख़्याल आहे? अल्लाह जे वलियनि में कमाल आहे या न आहे? कंहिंजे सदके जो? रसूलुल्लाह जे सदके, जेके पंहिंजे महबूब में फना थी वेंदा आहिनि, उन फना खां बाद में उनखे उहो मक़ाम मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, हज़रत पीसे रोज़े वारा फरमाईंदा हा त कंहिं दरवेश सच चयो आहे। छा चयो आहे? पाण फरमाइनि था त हीअं चओ, हीअं चओ। अल्लाह जे वलियनि जा लफ़्ज़ सादा हूंदा अथव। छा हूंदा आहिनि? दादा ॾाढी ॻाल्हि आहे। छा हूंदा आहिनि? पर उनमें माना वॾी हूंदी आहे। उनमें छा हूंदी आहे? माना तमामु वॾी हूंदी आहे। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह हाज़िर जवाब में इंतहा। हिकिड़े पीर चयो, साईं तुंहिंजी जमात भत घणो खाईंदी आहे। मिड़ई हुन टोक कई। पाण फरमायो त फ़कीर भत घणो उहो खाईंदो आहे जेको चङो भलो हूंदो, बीमार खां खाजंदो ई कोन। मुंहिंजी जमात चङी थींदी आहे।
चयो पीर साहब तुझी जमात सुबह जो थी सिंध सुरमा खुशबू तेल बेल हणी ॾाढियूं ॾाढी खे फणी बड़ी बड़ी तैयार थी वेंदा कपी रुगोयो अथनि पीसे फरमाया बा जेका गदली मां हूंदी आहे तंहिंजा ॿार बि गदला जेका सगली मां हूंदी आहे तंहिंजा ॿार बि सगला वरी ॿियो हिकिड़ो उन चयो साईं ॻाल्हि त ॿुधो जे कहिड़ी आहे बा जे क़िबला घुमण ऐं फिरण इहा आदत न असीलन वेठा रब घुरनि जानब पंहिंजी जाइ ते मलफूज़ात में ईंदो आहे त हज़रत रोज़े वारा 9 महीना साल जा मुख़्तलिफ़ टाइमनि ते कॾहिं 1.5 महीनो कॾहिं 15 ॾींहं कॾहिं 10 ॾींहं कॾहिं महीनो टोटल हिसाब सां 9 महीना मुंहिंजे महबूब जे दीन जे प्रोग्राम लाइ सफ़र फरमाईंदा हुआ बाक़ी 3 महीना दरगाह शरीफ़ ते मजमूई तरह गुज़ारींदा हुआ उन पीर खे ॾुखी लॻी ॻाल्हि छो त पीर साईं रोज़े वारा लाड़नि में जो विया न साईं जेके 7 पीढ़ा पीर हुआ 7 पीढ़ियूं गादियूं हुयूं उन्हनि जा बि मुरीद पंहिंजे पीरनि खे छॾे रोज़े वारे जा मुरीद थी विया पीर खे कावत घणी बिछी ही पुछे कोन पियो रुगो ईअं चई जे साईं घुमण ऐं फिरण माना सफ़र करणु इहा आदत न असीलन बुज़ुर्गनि जी आदत न आहे वेठा रब घुरनि जानब पंहिंजी जाइ ते हिकिड़ी जाइ वेठा हूंदा फ़क़ीर छो घुमे पाण फरमायूं हाओ शेर ऐं शहबाज़ परदेस मंझ परनि चिबूं की न चुरनि वेठियूं आहेरनि ते शेर ऐं शहबाज़ चओ सुभान अल्लाह शेर ऐं शहबाज़ परदेस मंझ परनि चिबूं की न चुरनि वेठियूं वाहिरनि ते असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ताईं पैगाम पहुचाइणो हिकिड़ो ॿियो पीर हो नालो मां कंहिंजो कोन खणंदो आहियां मथां कंहिंखे कावड़ लॻे उन पीसे रोज़े वारे खे चयो असां वटि मट भरिया पिया आहिनि फैज़ जा मट असां त एतिरो गौगा ई कोन कयो आहे मुल्क में गौगा ई कोन कयो आहे तोखे मिली आहे हिकिड़ी कुपी कोन कहिड़े कम जा हूंदा तो वटि भरिया पिया हुजनि कई कम जा न आहिनि तूं तो असांखे चवीं हिकिड़ी कुपी मिली आहे हाओ हिकिड़ी मिली आहे या 10 मिलियूं आहिनि पर असां इहा अकेलो न पंहिंजे फ़क़ीरनि सां जमात सां मुहम्मद करीम जे उम्मत में विराए पिया खाईंदासीं सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लाड़ खां जमातूं ईंदियूं उत्तर खां जमातूं ईंदियूं बलोचिस्तान खां जमात ईंदी पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि ॾिसी गुलाब जे गुल खां वधीक टिड़ी पवंदा हुआ ऐं फ़क़ीरनि खे ॾिसी चवंदा हुआ भली कई भौरनि जेके वास वठण आया तनीअ खे कौरनि ॾिना दरियाव में फ़क़ीरनि खे ॾिसी ख़ुशि थींदा हुआ हज़रत शेख सिबगतुल्लाह शाह अव्वल पीर साईं नज़र वारे चयो बाबा साईं हे मुरीद आहिनि बाबा साईं हे तव्हांजा ग़ुलाम आहिनि अवां एतिरो ख़ुशि था चओ अवां जो चेहरो मुबारक गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी थो पए राज़ कहिड़ो आहे पाण फरमाईंदा अब्बा हे अल्लाह जे तलब लाइ वतन छॾे आया आहिनि बच्चा ॿार छॾे आया आहिनि जेके अल्लाह जे तलब लाइ ईंदा आहिनि तंहिंजो मोहम्मद राशिद क़दुरु कंदो आहे हिन हिकिड़े इलाइक़े जे माण्हू हेॾो जो पीर हो पिराले खां परते दूहो ॿुधो अथव दूहो ते कतल घणी आहे उन दूहे वारे पीर चयो दरगाहूं ख़ानकाहूं ठाहे वेठो आहे ठाहे शुरू खां कोन ऐं कस लॻो इहा लॻी हन कहिड़ी त पीर साईं वटि का बि लालच कान ही न को कंहिंजो पकड़ ताड़ींदा हुआ न को कंहिंजो खथो ताड़ींदा हुआ चवंदा हुआ त अल्लाह जा तालिब अचो जेको आहे सो गॾिजी खाईंदासीं फ़क़ीर हिकिड़ो थर खाईंदो
पीसे रोज़े वारे जी ख़िदमत में कथो खणी ईंदो हो, दुआ घुराए कचहरी करे ज़िक्र फ़िक्र करे हलियो वेंदो। हर साल आदत हुजेसि। हिकिड़े साल फ़क़ीर खे खथो हथ कोन आयो, उहो साल आयो ई कोन। ॿिए साल 2 खथा खणी अची पेश कयो। और फरोज़ फ़क़ीर तूं पर साल कोन आए, साल कज़ा कयो थी जे क़िबला खथो आणींदो हुअसि पर खथो कोन मिलियो। इन्ही जे करे चयमि त ख़ाली हथे केरु वञे। पोइ हाणे हेल 2 खथा, हिकिड़ो परो को ॿियो हेलो को खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था 2 खथा खणी वञ। मां मोहम्मद राशिद जी दोस्ती खथे जी नाहे, मां मोहम्मद राशिद जी दोस्ती रसूलुल्लाह जे निस्बत वारी आहे। खथो तो माफ़ा, खथो आण न आण, पर तुंहिंजो अचणु ज़रूरी आहे, तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा दोस्तों, उन्हीं पीर साहब तानो हुयो, दरगाह ठाहे वेही रहियो आहे, खानकाह ठाहे वेही रहियो आहे। इन खानकाह ठाहिण मां कहिड़ो फ़ाइदो? पाण फरमायो था, ॿुधो कल खोले ॿुधिजो, जागो था, गरीबों जी महिनत जो क़दुरु कयो। मां तव्हां सां मुतवजो आहियां, तव्हां खां ॾोकड़ कोन खपनि, पैसा न खपनि, अव्हां खां तवजो खपे, तवजो। साईं खानकाह ठाहे वेठो आहे। पाण फरमाइनि था, हाओ महबती मेरे ॻोठ बधिजे हिकिड़ो, छा कजनि महबती के लाड़ मां, के तलहार मां, के सांगड़ मां, के जेकबाबाद मां, के किथां महबती मेरे ॻोठ बधिजे हिकिड़ो, पोइ तनीअ जे वेढ़े पाण ई ईंदो बादशाह। पाण फरमातनि मां ॿियो कुझु कोन कयो आहे, मां महबती मेड़े हिकिड़ो वेड़ो ठाहियो आहे। उन वेड़े ठाहिण खां बाद में सभु जरी महबती गॾिबा न साईं, हिकिड़ो महबूब कंहिं वटि वञे, हिकिड़ो ॼणो कंहिं वटि वञे, महबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, पोइ उन्हीअ जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। तंहिंजे करे हज़रत रोज़े वारो उहो सबक़ु ॾिनो जो 200 साल गुज़रण खां बाद में बि ख़ुदा जो कसम साॻियो सिलसिलो जारी आहे। दुआ कयो, ही दरगाह सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पूरी क़ौम जे लाइ मुहसिन आहे। हिन दरगाह कंहिंसां कॾहिं फिटायो कोन्हे, हिन दरगाह कंहिंखां खसियो कोन्हे, हिन दरगाह कुझु ॾिनो। अब हाओ या न, मज़हबी तरह बि ॾिनो आहे, सियासी तरह बि ॾिनो आहे, समाजी तरह बि ॾिनो आहे, मुआशरती लिहाज़ सां बि ॾिनो आहे। हिन कंहिंखां वरितो कोन्हे, मुजादा कंहिंजी मिल्कियत कान फबाई आहे, कंहिं ते कब्ज़ो कोन कयो आहे, मुजादा हितां कुझु मिलियो हूंदो, कंहिंखां खसियो कोन हूंदो। इहा हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी गादी आहे। तव्हां असां सभु दुआ कयूं, अल्लाह हिन क़यामत ते हिनखे आबाद फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि क़बूल फरमाए। हे मुंहिंजा टूटा फूटा लफ़्ज़ पंहिंजे दरगाह में क़बूल फरमाए। तव्हां असांखे अल्लाह ताला महबूब जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अदा छॾीस घणी तकड़ न करीस, चिठड़ियूं आहिनि छा, इहो हाणे रंग में पवंदी भंग। चिठी माना झेड़ो। मां हिन महिल ताईं ॻाल्हि कई आहे मुहबत जी, अब हाओ न साईं, हाणे छा वरी झेड़ो शुरू थिए जा, कुझु थिए, कुझु न थिए। अब्दुरहीम छा करे कुहाड़ी खणी अचे, कुर्सी पंहिंजी बि कयो, उथी आ उन सॼा लख लाना त गोॾनि ते, कुर्सी पंहिंजी कयो कोन को तोसां विढ़नि था, कॾहिं को जलसो त कराए मुर्सी त कर, पोइ जे तोसां विढ़ी वियो त मुंहिंजो नालो ॾाहे छॾ। इलाही चिठियूं देर थी वई। भला मुख़्तसर जंहिं मस्जिद में चोरीअ जी बिजली ॿारी वञे उनजो शरई हुकुम छा आहे? अब हाणे इहो मसइलो अहिड़ो आहे जो अब्दुरहीम खां त पुछण जी ज़रूरत ई कान्हे। चोरी जी मस्जिद में बिजली ॿरे तोड़े मंदर में
चोरी तो चोरी आहे न से निमाज़ थी वेंदी निमाज़ पढ़ो अलाह जी उहो फर्ज़ थी वेंदो बाक़ी जेको मुतवली या को पेशमाम चोरी कंदो त उहो ख़ुदा जो ॾोही पाण थींदो बाक़ी इहो मतां सुभाणे बहानो ठाहियो त चोरी जी बिजली थी भरो निमाज़ माफ़ कंदो आहे पढ़णी पवंदो तव्हां त बहाना पिया ॻोल्हियो पेश इमाम जेकॾहिं ख़लीफ़े वठण जी ज़रूरत पवे त मुकबर खां सवाइ ॿिए खे मुक़्तदीअ खे वठी सघे थो या न ख़लीफ़ो उन खे वठिबो आहे जेको अहल हुजे पेश इमाम जो हलंदे निमाज़ वज़ू भॼी पवे त ख़लीफ़ो उन खे जवाज़ खे पुठियां इशारो करे त मुसले ते अची निमाज़ पूरी कराए उन खे वठिबो आहे पोइ पेश इमाम जे पुठियां जमायती हुजे या मुअज़्ज़िन हुजे इन जे करे त शरीयत जो कानून आहे त तव्हांजो मुअज़्ज़िन ऐं अव्हांजो मुकब्बिर अव्हां जे पुठियां तकबीर हणण वारो निमाज़ पढ़ाइण जो अहल हुजे ईअं न जो रुगो बाग पई अचेसि ॿी का ख़बर कान हुजेसि ईअं बि न हुजे तंहिंजे करे ॿई कम रखो ॿियो सुवाल आहे जेकॾहिं मुक़्तदी निमाज़ जे दौरान वज़ू भॼी पवे त विच सिफ़ मां कहिड़े तरीक़े सां निकिरी वञे इंजेक्शन लॻाइण सां रोज़ो भॼंदो या न रमज़ान त गुज़री वियो अबा जेकॾहिं विच सिफ़ मां वज़ू भॼी पवेसि त हीअं तूल में तूल चइबा टे खे उतर ॾखिण ईअं न निकिरे सम्झो था न हीअं निकिरंदो त सभिनी जे अॻियां लॻंदो वेंदो पोएं पासे वारे पासे माण्हू खे साइड मां सिधो सिधो थी करे पोइ निकिरी सघे थो जंहिं अणपढ़ियल माण्हूअ खे क़ाइदे में अतहियात पढ़णु न अचे उन जी जॻह ते छा पढ़े बाबा हू यादि करे तव्हांखे नसियात मिली सुभाणे अल्लाह करे जान छॾाए त तहियात छुटो नथो अचे त यादि करे 5 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं 40 ॾींहंनि ताईं हुनखे हर हाल में यादि करिणो आहे अव्हां था चओ अब हाणे मां चयो आहे ॿुध जो हिकिड़ा कोन थो वणे अव्हां था चओ हमेशह मथो कूड़ियल ख़ारजी जी निशानी आहे अब मां चयो हे आहे चोर जे ॾाढ़ी में कख मां चयो ई कोन्हे मां मथे कूड़ जी ॻाल्हि ई कान आई आहे ॻाल्हि कयां त पोइ तोखे मथे कूड़ जूं निशानियूं बि ॿुधायां मां त चयो ई कोन्हे को बाबा हाणे इहो हर गुरू विच ते खुर हणी काती थो कढे पियो मां त चयो ई कोन्हे को जॾहिं चवां तॾहिं पुछां त पोइ ठाहींदोसां फज्र जी अज़ान खां बाद ऐं सुन्नत पढ़ण खां अॻु तहियतुल वज़ू या तहियतुल मस्जिद पढ़णु जाइज़ आहे या न मसइलो इहो आहे त फजर जे आज़ान खां पोइ को बि नफ़िल जाइज़ कोन्हे तहियतुल वज़ू ऐं तहियतुल मस्जिद जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त जीअं जो वज़ू करे तव्हां मस्जिद में दाख़िल थियो फजर जे अज़ान खां पोइ त पोइ जेका बि तव्हां न सुन्नत पढ़ंदव उहा तव्हांजी सुन्नत बि थी वई तहियतुल वज़ू बि थी वियो तहियतुल मस्जिद बि थी वई जुमे जे निमाज़ ते सुन्नतुनि पढ़ण वक़्तु नियत करण महिल जुमे जो वक़्तु चइजे या ज़ोहर जो सुन्नतुनि पढ़ण वक़्तु जेके जुमे खां अॻु में आहिनि चओ जुमे खां अॻु जूं सुन्नतूं जेके बाद में आहिनि तंहिंखां चओ जुमे निमाज़ खां बाद जूं सुन्नतूं हिकिड़े ई अखर माण्हू जा आहिनि हिकिड़े में ई महिनत कई आहे साईं अब्दुल हक मुहद्दिस दहलवी लिखियो आहे त ॾाढ़ी कूड़ाइण अंग्रेज़नि हिंदुनि कलंदरनि जो तरीक़ो आहे असांखे ॿुधायो त कहिड़ा कलंदरी मुराद आहिनि ऐं हिकु या ॿ अक़ीदा बि असांखे ॿुधायो बाबा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी